आया सही ॾाढा तो जो सुभान अल्लाह। बाक़ी तहां चओ था मूंखे साईं नाली ठहराए ॾिनई, असांखे रूट ॾिनई, मुआरे छोरे खे पटे वाली ॾिनई। इन्हनि जा थोरा यादि अथव, पिणे जो निकाह कंहिं पढ़ियो, छोरो जो तुंहिंजो ॼाओ त हुनजे कन में बांग कयो, सॼो ॾींहुं उस्ताद ज़हूर वीचारो फूका वेठो ॾे, निड़ी ॾेई वई त महिल असां मुला तव्हांखे यादि ई करियो। असां एॾो तव्हांखे कमु था चऊं, ख़ुदा जो कसम जो एॾो खरलो बि कॾहिं कमु न आयो। हा ॼमूं था त बांग असां ॾियूं, वॾा थियो त निकाह पढ़ी मज़ा असां त एॾी कसम त निकाह मौली नेमतुल्लाह पढ़ंदो आहे या नईम खरल पढ़ंदो आहे, ॻाल्हायो छो न था। इस्माइल छा पढ़ंदो आहे, जुमे में गॾु, ईद में गॾु, जनाज़े में गॾु, निकाह में गॾु, हर जाइ ते असां गॾु आहियूं। पोइ इलेक्शन में कहिड़ी उॾही थी लॻेव, जो इंशाल्लाह आलमनि जो साथ ॾींदासीं। ऐं हीअ इलेक्शन त पीपीअ वारनि खे अहिड़ो गीचीअ में पई आहे, जो कोन नेच ते कुर्से छा चिंगचीअ जे टायर जेॾो पटको अथसि। अरे भाऊ तो ॿुधायो पटको वॾनि जी इज़त झल दब इलेक्शन गिदड़ खे वतो कुतनि रतो वेत करे जॾियोसि, जो गोह जे दिलि में भॼी। गोह पुछो मामा गिदड़ तोसां अहिड़ो अशर कंहिं कयो आहे? चई माइटनि मारियो आहे। छो मारियो अथई? चई चवनि था शादी कर। जिन भागा पोइ शादी त भली शइ आहे, जे ॿाहिरों बीठा आहिनि तूं का मिंथ करे कुता छिता जीअं जो गोह निकिती त चढ़ी वियसि, रतो वेत कयो, गोड़ी गोह बि अॻियाड़ियो पोयाड़ियो वञी भॼी अंदरि वई। गिदड़ पुछो मासी गोह तोसां अहिड़ो असर कंहिं कयो? जे भत मूं बि घणेई ॾिठा, बाक़ी जेका गोहंदी तो वारे भत में थी आहे।